अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीए सिंध दोस्तों, जीअं सिंध में बेड गवर्नेंस आहे, जीअं सिंध जे माण्हुनि जी हालति ज़ार आहे, तंहिं हूंदे बि नक जी पकाईअ सां वॾे फ़ख़ुर सां सिंध जा हुक्मरान चवंदा रहिया आहिनि, असीं सिंध खे तरक़ी ॾियारी आहे, सिंध जी ख़िदमत कई आहे। उन्हीअ जो मिसाल तव्हांखे किथे बि न मिलंदो जेका हिननि जी नक जी पकाई आहे। ऐं हीअ जेका नाकाम कोशिशि कंदा आहिनि साबित करण जी त असां सिंध जी ख़िदमत कई आहे। छोटे मियाँ तो छोटे मियाँ बड़े मियाँ सुभाणे अल्लाह वारो कमु आहे। हीअ सिंध जा हुकुमरान जेतिरो असांखे सहकाए सघनि था, जेतिरो असांजो इस्तेहसाल करे सघनि था, जेतिरी असां सां बदमाशी करे सघनि था, जेतिरो असांजो हक़ु खाई सघनि था, हीअ वसा नथा घटाइनि। पर उन खां पोइ सिंध में मुक़ररु हिननि जा छोटा भाई जेके कामोरा आहिनि, उहे हिननि खां बि ॿ क़दम अॻिते निकितल आहिनि। अलाए कामोरनि जी सियाणप आहे, अलाए MPs पाण बेवकूफ़ थी ऐं उन कामोरनि खे अॻियों आईने वांगुरु पेश करे ऐं पाण बेग ते अचनि था, अलाह खे ख़बर। पर हिननि ॿिन्ही जो मिक्सचर सिंध लाइ हाञेकार त आहे ई आहे। पर कंबर शदाद कोड में जेका हीअ सियासत जी गेम खेॾी थी वञे, उन में सिंध जो कंबर शदाद कोड जो आबादगार हारी लुटिजे, फुरिजे, तबाह थिए, इस्तेहसाल जो शिकार थिए थो पियो। हाणे त हिननि पंहिंजो माण्हू मुक़ररु करे छॾिया आहिनि जेके माण्हुनि खे गुमराह कनि था ऐं माण्हुनि खे साइड करण में हिननि जा बाह ॿेली बढ़ियल आहिनि। असां ताज़ो ई ॾिठोसीं बबरलूए वारे धरणे में जेको सरफराज़ मेतरो पंहिंजो वकीलनि सां हूंदे बि वकीलनि जो न हुयो, सिंध हुकूमत जो नुमाइंदो हुयो। ईअं ई कंबर शदाद कोट में हारी आबादगार तंज़ीम जुड़ी, जेका अहिड़नि माण्हुनि अहिड़नि किरदारनि जे करे नाकाम साबित थी ऐं हारी आबादकार जे हक़ वेतर पुसपाईअ ते हलियो वियो। गुज़िरियल 8-10 सालनि खां जेकी वापारियुनि जी हिकहटी ऐं वापारियुनि जी उरह ज़ोराई जे ख़िलाफ़ हारी ऐं आबादगार कंबर शदाद कोट ज़िले जो एक्टिव आहे, पंहिंजो इनफ़रादी तौरु दावो कंदो रहियो, इनफ़रादी तौरु पंहिंजो हुकुमराननि जे आॾो इहे ॻाल्हियूं रखंदो रहियो त ॿिज भाण असांखे ब्लैक ते मिले थो, असांजो फ़सुलु जेको आहे उहो भुॻड़नि मुठ ते वापारी खणनि था, उन में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कटौतियूं थियनि थियूं, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांजे बैंक जे नाले ते पैसा कटनि था, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वापारी असां सां ज़ुल्म कनि था। ऐं उन्हनि पंहिंजो मां सम्झां थो इनफ़रादी तौरु आवाज़ु हर फोरम ते रखियो। पोइ इन खे ॾिसंदे पंहिंजो उन में किरदारु पंहिंजो जेतिरो थी सघियो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कंबर शदाद कोट में पंहिंजो निभायो। इन्हनि ज़्यादतुनि जे ख़िलाफ़ु, इन्हनि उरह ज़ोरायुनि जे ख़िलाफ़ु, इन्हनि कटौतियुनि जे ख़िलाफ़ु निवेकले तौर ते कंबर शदाद कोट में असांजे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आबादगारनि सां गॾिजी, हारियुनि सां गॾिजी जेको किरदारु अदा कयो, मुख़्तलिफ़ लम्हनि में, मुख़्तलिफ़ घड़ियुनि में जेकी माना सेशन कोर्ट खां नोटिफिकेशन कढायो, पंहिंजो हाई कोर्ट खां नोटिफिकेशन कढायो ऐं पंहिंजो मोहतसिबा आला ताईं ख़त लिखिया। इहो सॼो प्रोसेस में पोयनि 8-10 सालनि खां हलंदो आयो, जेको हाणे पंहिंजो तरीक़े ते दंग करण वारो हुयो, वापारियुनि खे सोड़ थियण वारी हुई ऐं पंहिंजो कटौतियूं ख़तमु थियण वारियूं हुयूं। त पोइ उन्हनि MPs MNAs जे ॾंड ते ऐं पंहिंजो हुक्मरान दुर जे ॾंड ते पंहिंजे माण्हुनि खे आणे ऐं हिकु इतिहाद असां सां गॾिजी हिकु इतिहाद ठाहिण जी ॻाल्हि कई। असां चयोसीं बाबा ठीकु आहे, इनफ़रादी तौर ते असां रड़ियूं कंदा था रहूं, असां पंहिंजो मौक़ुफ़ु रखियोसीं त हीअ आबादगार हारी आबादगार जेको कंबर शदाद कोट ज़िले में इस्तेहसाल जो शिकार आहे, इन लाइ जेकॾहिं तव्हां अचो था त असां तव्हांजे पुठियां बि हलण लाइ तयारु आहियूं।
हालांकि 8-10 सालनि खां पंहिंजो मोहम्मद अली हकड़ो साहब जे रूप में पंहिंजो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन लाइ कोशिशूं वठंदी रही आहे। सेशन कोर्ट खां नोटिफिकेशन कढाइण, हाई कोर्ट खां नोटिफिकेशन कढाइण, पंहिंजो लेटर लिखी मोहतसिब आला खां फेवर वठणु, डीसीयुनि खे पंहिंजो एहतजाजनि ज़रिए क़ाइल करणु ऐं उन्हनि खां नोटिफिकेशन कढाइणु। 8-10 सालनि खां इहा जिदोजहद असांजी जेतिरी पुरअमन हुई एतिरी ख़ामोश हुई, पर हिकिड़ी पंहिंजो मनसूबाबंदी तहत वापारी जेके तर जे सियासतदारनि जे सियासी माण्हुनि जे कुल्हे ते आहिनि, सरदारनि जे कुल्हे ते आहिनि, उन्हनि पोइ असांजे इतिहाद जे लेवल ते अची ऐं उन इतिहाद खे अमल में आंदोसीं। असां त चयोसीं त हारी आबादगार पंहिंजो सुखिया थींदा, पर असां मां ई कुझु माण्हू असांजे गॾु खयल माण्हू उते DC ऑफिस में ऐं पंहिंजो उन्हनि सरदारनि बोतारनि सां पंहिंजो कंप्रोमाइज़ हुया, असांखे ख़बर न हुई। ऐं पोइ असांजूं ई जिदोजहद वारियूं कोशिशूं, असांजा ई माज़ीअ में खयल क़दम, कोर्टुनि मां लेटर वठणु ऐं माना मोहतसिब आला ताईं दरख़्वास्तूं ॾियण वारा लेटर फेराईंदा रहिया ऐं पंहिंजो पाण खे सिंधी में चवंदा आहिनि त कुकुड़ कोरी जो नां वॾेरे जो। जेके कोशिशूं वरितियूं मोहम्मद अली हकड़ो साहब ऐं उनजी संगत जेकी पंहिंजो हिन महिल ताईं जिदोजहद कई हारी आबादगार माण्हू, हारी ऐं आबादगार लाइ, कंबर शहदाद कोट जे माण्हुनि लाइ, उहे सभु उन्हनि पंहिंजो पैनल ते खणाए ऐं चयो त असां जिदोजहद कई आहे। ऐं तंहिं हूंदे बि असां ख़ामोश रहियासीं। असां चयोसीं जेकॾहिं इन मामले खां पोइ बि जेकॾहिं हारी ऐं आबादगार जो कमु थिए थो त असां अछद राज़ी आहियूं, ठीकु आहे। कुझु ॾींहं अवल DC कंबर शहदाद कोट वटि मीटिंग थी, जंहिं मीटिंग जो मामिलो इहो हुयो त असां वारा जेके यार हुया उन्हनि खे त कंहिं शइ जी ख़बर ई कोन हुई, या ॼाणे बुझी ईअं कनि पिया त उन्हनि चयो साईं ही नोटिफिकेशन जेको DC साहब कढियो आहे उन ते अमल करायो। असांजो मौक़िफ़ हुयो सरदार मोहम्मद अली हकड़े ऐं ॿी संगत जो त उहो नोटिफिकेशन त बाबा हिननि जी फेवर में निकितल आहे, हारी त ख़ुशि थिया, पंहिंजो वापारी त ख़ुशि थिया, त भाउ असांजो मसइलो हल थी वियो। असांखे पोयां जी शायदि परदे पुठियां जेके मामला हुया उन्हनि जी ख़बर न हुई। बहरहाल तंहिं हूंदे बि असां उन शइ खे अध में छॾे, छो जो सॼो कंप्रोमाइज़ड हुयो न माहौल। DC कंबर शहदाद कोट हुजे, असांजे पासे वारा कुझु माण्हू हुजनि, कंप्रोमाइज़ड हुया। पोइ असां त उन जे पंहिंजो वॉकआउट कयोसीं, उन मीटिंग जो वॉकआउट कयोसीं, छो जो जेका असांजी जिदोजहद हुई 8-10 सालनि खां हारी आबादगार लाइ कंबर शहदाद कोट जे जेको मुआशी बदहाली जो शिकार थी वियो आहे, उन जी त का ॻाल्हि ई न रही, उन जो त मामिलो पंहिंजो डिस्कस ई न थियो। ही त वापारियुनि जी फेवर वारी मीटिंग थी। बहरहाल उन खां पोइ अॻिते लाइ अमल जोड़ लाइ इहो तइ कयो वियो त वेही ऐं इन मामले ते ॻाल्हाईंदासीं ऐं पंहिंजो इन मामले खे हल करण जी कोशिशि कंदासीं ऐं पंहिंजो इन मामले खे ॿीहर डिस्कस कयो वेंदो। अॼु छा थियो, DC कंबर शहदाद कोट इमदाद अबड़ो जेको ज़ाहिरा मालिकनि जो ई माण्हू आहे, उहो सॼे माना 8-10 सालनि खां जी जिदोजहद पासे ते रखिजे त बि हिननि 6 महीननि जी 3 महीननि जी 6 महीननि खां जेका जिदोजहद हले पई उनखे सबूताज़ कंदे अची प्रेस कॉन्फ्रेंस कई त बाबा असां हारी आबादगार तंज़ीम जा सभु पंहिंजो मुतालबा मंज़ूरु कया आहिनि ऐं असीं माना कोशिशुनि खे फलाणे खान ऐं फलाणे सरदार साहब जी ॻाल्हियुनि खे, असां मीर साहब जी ऐं सरदार साहब जी ॻाल्हियुनि खे क़बूलु करे ऐं उन्हनि खे मान ॾेई ऐं असां ही मसइला हल कराया आहिनि। इहो सॼो क्रेडिट पीपल्स पार्टी ॾे थो वञे। जीअं बबरलोए दाणे में हेॾियूं कोशिशूं, हेतिरी सॼी सिंध उथली पई, हर कंहिं पंहिंजा तरीक़ेकार माना पंहिंजी तवानायूं ॾिनियूं। उन खां पोइ कुझु उन्हनि जे हुकूमती धुर जे बदिरां रखियल माण्हू, पारां रखियल माण्हू, उन्हनि ऐलान कयो
त भाउ हीउ सॼो मामिलो जेको आहे उहो भाउ फलाणे लंजार साहिबु ऐं फलाणे टीरे मटीरे हल कयो आहे, ऐं असां माना इहो कोशिशूं कयूं था। हालांकि उन्हनि जा मौक़िफ़ ई अलॻि हुया। वॾो वज़ीर सदाईं चवंदो रहियो त बाबा असां केनाल, को बि केनाल न पियो ठहे। असांजे विच में, असांजी जिदोजहदुनि जे विच में जेके हुकूमती धुर जा माण्हू या उन जे पासे खां उन्हनि जे पैनल ते आयल माण्हू आहिनि, उहे जिदोजहदुनि खे सबोताज़ कनि था ऐं पंहिंजनि माण्हुनि सां वेसाघातियूं कनि था। ही ख़ैर सां जेको हारी आबादगार खंबर शदात कौर जी तंज़ीम ठही, हेतिरियूं माना ॻाल्हियूं थियूं, हेतिरी जिदोजहद थी, अॼु उनखे सबूताज़ करे ऐं उनखे पासे ते रखी ऐं हीअ जेको प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे, असां इन जी मज़म्मत बि कयूं था। असां इन खे, मां सम्झां थो त कामोरनि जी नालाइकी बि सम्झूं था, जेके एतिरी पंहिंजो के ज़िमेवारी कुर्सीअ ते वेठल हूंदे बि कंहिंजे माना हुकुम जा मुंतज़र आहिनि, कंहिंजे इशारे जा मुंतज़र आहिनि, कंहिंजे चवण जा मुंतज़र आहिनि। हुननि खे जेको कानून आहे, हुननि खे जेको उसूल चवनि था, उहो नज़र नथो अचे। असां बसि अहिड़नि माण्हुनि लाइ, अहिड़नि रूहनि लाइ ऐं उन्हनि वेसाघाती जंहिं कई आबादगार हारी तंज़ीम सां, उन्हनि लाइ इहे लफ़्ज़, इहे मिटाई जा इहे लफ़्ज़ चवंदुसि: सॼण ऐं साणीअ कंहिं अणासीअ विसरे, हेफ़ तनी खे होए वतन जन वेसारियो। जीए सिंध।